दोस्तन सां गॾु घुमण में जेको मज़ो ईंदो आहे न, उहो कंहिं रिश्तेदार सां कंहिं माइटनि सां घुमण में न ईंदो आहे। छो दोस्तनि खे तव्हां गाड़ियूं ॾेई सघंदा आहियो केॾी महिल बि, ऐं हो रिटर्न में गाड़ियूं ॾींदो तव्हांखे त बि मज़ो ईंदो। छो दोस्त आहे न पंहिंजो। इहे ई गाड़ियूं तव्हां माइटनि जे साम्हूं न ॾेई सघंदा आहियो। हाँ, माइटनि खे ॾेई सघंदा आहियो, लेकिन हो बि दोस्तनि जे साम्हूं ई। मन सम्झो था दोस्त केॾा इंपॉर्टेंट आहिनि असां लाइ। दोस्तनि खे तव्हां राति जो 2 बजे उथारे करे मैगी ठाराए सघंदा आहियो हुनखां। शिवरात्रि ॾींहं ते मुंहिंजे घर में 3 बजे मुंहिंजे दोस्तनि अची मुंहिंजे कन में पुपेड़ियूं वॼायूं ऐं मूंखे ख़ुशी पई थिए। 4 दोस्तनि खे गॾु मिली हिकिड़े दोस्त जी शिकण में जेको सुकून मिलंदो आहे न, उहो ॿियो कंहिं कम में न मिलंदो अथव। ऐं सभिनी दोस्तनि जो सुभाउ न तव्हांखे सिमिलर मिलंदो। मां बरसाति में रस्ते ते अटकी पियो, मां पंहिंजे दोस्त खे फोन कयो, मां हुनखे कार अथसि, चयो मां हलो, अरे अचेंदो या मूंखे वठण? चई हा अचेंदो न, बरसाति पूरी थिए पोइ मां पाण नथो अची सघां। मां चाहींदुमि दोस्त मूंखे हो मिले जेको उधारी ॾे ऐं विसरी वञे, लेकिन क़िस्मत में हो हुयो जेको उधारी वठे ऐं विसरी वञे। वॾा चवंदा आहिनि दोस्ती सोचे समझी कयो, लेकिन जेॾी महिल पैसा खपंदा आहिनि सोचण जो टाइम हूंदो आहे। ऐं हिकु दफ़ो साम्हूं वारे माण्हूअ पैसा ॾिनई पोइ हुन सां दोस्ती फिटाइण ते दिलि थींदी? लाइफ में तव्हां केतिरा बि वॾा थी वञो, कॉलेज जा दोस्त तव्हांखे न विसरंदव। छो कॉलेज ख़तम थियण खां पोइ ई ज़िंदगीअ में चपाटूं पवण चालू थींदियूं आहिनि न। पहिरियों त असां हिक ॿिए खे चपाटूं हणंदा आहियूं। छोकरनि खे न ज़िंदगीअ में जाम दोस्त मिलंदा आहिनि, स्कूल में अलॻि, ट्यूशन ते अलॻि, रस्ते ते, बस में, ऑटो में, टपड़ीअ ते, दुकान ते, कॉलेज में, क्लासिस ते, जाम दोस्त मिलनि। लेकिन छोकिरियूं जाम सोचे समझी दोस्ती कंदियूं आहिनि। पोइ पहिरियों ॾिसंदियूं आहिनि कि साम्हूं वारी छोकिरी सड़े त नथी मूं मां। छोकिरियुनि खे तव्हां ॾिसंदव न, 1-2 मेन साहेड़ियूं हूंदी अथव जेकी स्कूल खां वठी सॼो जनम उन्हनि सां गॾियल थी अथव। हा, विच में नयूं बि जाम मिलंदियूं अथनि, लेकिन झूनी हिकु फिक्स हूंदी अथनि, ताकि हुन नयनि जी कंप्लेन हुन झूनीअ सां करे सघनि। वई मान मैगडी में गॾु मज़ो न आयो, पर मूंखे ख़बर अथई 50 रुपया वधीक बि भरिया पाण मां। मैकवे जी पोइ घुरायूं न। ऐं लेडीज़ में न हमेशह इहो हलंदो अथव कि असां जिते बि वेंदासीं न शेयर बाय शेयर ही वेंदासीं। अच्छा, घरवां जो बिल 100 रुपया, कढो 25। घरवां 70 रुपया, कढो 20। अच्छा 10 बचिया, ॾेस गरीब खे। वो गरीब बेचारो दुआऊं गणंदो आहे, थैंक यू भगवान, हिननि जो बिल 70 कढे, 80 कढिया, मूंखे कुझु न मिलिया। असां छोकरनि जो क्लियर हूंदो आहे, 4 ॼणा वेंदासीं होटल में, पैसा हिकु कढंदो न। शेयर बाय शेयर बि हूंदो आहे असां में। अगरि 3 ॼणा वञूं था, 1000 रुपया बिल आयो त 200 हिकु ॼणो, 200 हिकु ॼणो, 600 हिकु ॼणो। ईअं घुमण वेंदा आहियूं त 10-10 हज़ार शेयर फिक्स करे वेंदा आहियूं, ऐं 10-10 हज़ार ईंदो बि आहे। चइनि जो 10 हज़ार ऐं हिकु 60 हज़ार। छो न, हिक खे ई खुजली हूंदी आहे, हिते था हलूं, हुते था हलूं, हीअं हलंदासीं त हीअं थींदो, हूअं हलंदासीं त हूअं थींदो, हितां शॉर्टकट आहे, हूअं शॉर्टकट आहे, हूअं मज़ो ईंदो। भर 60 हज़ार। जाम छोकिरियूं पंहिंजे ग्रुपनि जो नालो रखंदियूं आहिनि, एंजल, प्रीटी एंजल, सुपर वुमेन, पावर पफ गर्ल। कंहिं छोकिरियुनि खे न सिर्फ़ु छोकिरनि जी दोस्ती वणंदी अथव, उन्हनि जी छोकिरियुनि सां पटजंदी ई न आहे। असांजे कॉलेज में न असांजो हिकु ग्रुप हूंदो हो, हुनमें असां सभु छोकिरा हूंदा हुआसीं, सिर्फ़ु हिकु छोकिरी हूंदी हुई, उहा सॼो ॾींहुं असां सां गॾु ई घुमंदी हुई। त हिकिड़ो टाइम अहिड़ो आयो जेॾी महिल उहा ऐं असां ॿई विसरी वियासीं कि उहा छोकिरी आहे, छाकाणि त उहा छोकिरियुनि सां न ॻाल्हाईंदी ऐं छोकिरियूं असां सां न ॻाल्हाईंदियूं। सचो दोस्त उहो हूंदो आहे जेको बुरे वक़्त ते तव्हां सां गॾु हुजे, तव्हां दर्द में हुजो ऐं हो तव्हांखे दाणू जी बोतल ॾे। हीअं न उथी करे चए रॉयल स्टैग 120 रुपया थिए। जेको दोस्त तव्हांजे सिर्फ़ु बुरे वक़्त में आहे, उहो तव्हांजो सचो दोस्त न आहे, उहो तव्हांजो पनौती दोस्त आहे। छाकाणि त जॾहिं खां हो आयो आहे, तव्हांजी ज़िंदगीअ में सुठो वक़्तु आयो ई न आहे। तव्हां स्कूल जे पेपरनि में फेल हुन सां गॾु पिया थियो, अॼु धंधे में बि फेल हुन सां गॾु था थियो, त हो सचो दोस्त न आहे, हो पनौती दोस्त। तव्हां ॾिसंदव न, पैसे वारनि जा दोस्त पैसे वारा हूंदा अथव, ऐं ग़रीबनि जा दोस्त बि ग़रीब हूंदा आहिनि। हिन जो मतिलबु इहो न आहे कि पैसे वारनि खे ग़रीब वणंदा न आहिनि, न, ग़रीबनि खे पैसे वारनि जूं ॻाल्हियूं सम्झ में ई न ईंदियूं आहिनि। पोइ तव्हांजे अॻियां 35,000 जो शू वठी ईंदो, तव्हां चवंदा 35,000। तव्हां अगरि ग़रीब आहियो ऐं तव्हांजा दोस्त पैसे वारा अथव न, त हिकु ॻाल्हि यादि रखिजो, हुननि जे साम्हूं कॾहिं बि शॉक न थिजो।
नॉर्मल रहिजो, जो हिकदमि नॉर्मल। पोइ तव्हांजे अॻियां 25,000 जी परफ्यूम बि वठी अचे न, चओसि 25,000 ओनली। ग़लतीअ सां बि तव्हां हीअं चई छॾियो 25,000। 25,000 हड़ू बड़ू वर्थ न आहे। इहा लाइन अची वई न, मतलब ख़तम, दोस्ती खलास। छाकाणि त हुन लाइ वर्थ आहे। मुंहिंजी पैसे वारी गर्लफ्रेंड हुई, एक्सपीरियंस आहे मूंखे। हीअं शोभा जी नथो कयां ॿुधाए करे। हुन वटि हिकु दफ़ो 15,000 बचिया हुया, उहो 10,000 जी वॉच वञी वठी आई। हुन खां पोइ मूंखे महीनो निंड न आई। हिननि ई हरकतुनि जे करे हुन मूंखे छॾे ॾिनई। हुन सोचई कि हाणे हिनखे महीनो निंड न आई आहे, इन फ्यूचर मां 50,000 जी वॉच वठंदुमि, हे त सॼी ज़िंदगी न सुम्हंदो। छोकिरा अक्सर चवंदा आहिनि कि असांजी काई छोकिरी फ्रेंड हुजे, ताकि हुन जी फ्रेंड खे हुन में इंट्रेस्ट हुजे, या हुन जी भेण खे हुजे, या माइटियाणीअ खे हुजे। चाहे हुनखे त हूंदो न, न त फ्रेंड छो हुजे। ऐं छोकिरियूं वीचारियूं वॾियूं सदोड़ियूं हूंदियूं अथव, उहो चवंदियूं आहिनि दुनिया जो सभिनि खां पुण्य जो कमु कहिड़ो आहे? जोड़ियुनि खे मिलाइण जो। असां कंदासीं इहो कमु। इहा मुंहिंजी प्यारी साहेड़ी, हो मुंहिंजो पागल दोस्त। हलो फेरा पायो, फेरा पायो, फेरा पायो, फेरा पायो, फेरा पायो, फेरा पायो, फेरा पायो। छोकरनि खे इहो पुण्य जो कमु न करणो हूंदो आहे। छो? छोकरनि खे लॻंदो आहे कि मुंहिंजे हिसाब सां मुंहिंजो दोस्त कुत्तो आहे, ऐं हिन छोकिरीअ हिसाब सां मां कुत्तो आहियां, त मुंहिंजो कमु थियणो न, हिन जो मां कराईंदुमि।